खानगढ़ के महर सरदार में पगवारी मामले तक इख्तिलाफ वधी विया। PPMN सरदार मोहम्मद बख्श खान महर व अहम शख्सियतुनि जी गजाणी सॾाए वरिती। गजाणी में अहम शख्सियतुनि सां सलाह मशवरो करण बाद प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। मोहम्मद बख्श खान महर जो चवणु हो त हू पीर पगार जो थुरातो आहे जे पंहिंजे ख़लीफ़े वसीले खेसि अहम पैगाम मोकिलियो। संदसि ख़िलाफ़ हिकु साज़िश हले पई ऐं चीफ सरदारी वारी पग ॿिए पासे वञे पई। हुन जो त अहिड़ी प्रोपेगेंडा कूड़ ते ॿधल आहे जिन जी का बि हैसियत न आहे। सरदार मोहम्मद खान महर वधीक चयो त सरदारी पग बाबति ग़लति क़िस्मनि जा अफ़वाह पकड़िया पिया वञनि जेके जल्द ख़तम थी वेंदा। अॼु मां शुक्रगुज़ार आहियां पीर साहब पगारे साहब जो त उन्हनि पंहिंजे चीफ ख़लीफ़े कादिर बख्श ऐं उनजी टीम जेकी आहे उन्हनि खे अॼु हिते मोकिलियो पीर साहब जो पैगाम खणी करे। असल में तव्हांखे सभिनि खे दोस्तनि खे ख़बर हूंदी त हिकिड़ो साज़िश हले पई जंहिंजी बुनियाद कूड़ ते मबनी हुई। उहा इहा त सरदार ग़ुलाम मोहम्मद खान महर जी जेकी पग आहे उहा कंहिं ॿी तरफ़ वञे पई। त मूंखे यादि आहे त मां 6 सालनि जो हुयुमि जीअं सरदार ग़ुलाम मोहम्मद खान लॾाणो करे विया। उन खां पोइ मरहूम वॾा पीर साहब पगारो साहब उन्हनि मौजूदा पीर साहब खे मोकिलियो ऐं उन पग जी रस्म में असांजा पंहिंजा मुर्शिद बि हुया ऐं काफ़ी ॿी संगत साथ बिरादरी सभिनि जे हिकिड़े कंबाइंड मशवरे सां हिकिड़ो फ़ैसिलो कयो वियो त उहा पग माते आई। त अॼु वरी जेको अलीगौर ख़ान महर जी तरफ़ां इहे ॻाल्हियूं हलनि पियूं माण्हुनि वटि ग़लति हिकिड़ो मैसेज पुॼायो वञे थो पीर साहब जी तरफ़ां। जीअं मां चई हुयुमि त कूड़ ते उहा शइ पूरी हुनजो बेस कूड़ ते आहे। त इन लाइ मां वॾो शुक्रगुज़ार आहियां पीर साहब पगारे साहब जो त उन्हनि पंहिंजे पूरो वॾो टीम खे मोकिलियो आहे। चीफ साहब आया आहिनि लाउड एंड क्लियर मैसेज इहो ॾियण लाइ त जेकी सरदारी जी पग आहे उहा पीर साहब वॾे जी ॾिनल आहे, उहा पूरी बिरादरी जी ॾिनल आहे ऐं जेको फ़ैसिलो आहे उहे इंटैक्ट रहंदो। ऐं जेके माण्हू इहे शरारतियूं करनि नथा या इहा शरारत चाहिनि था उन्हनि खे डिफ्यूज़ करण लाइ पीर साहब पंहिंजे चीफ साहब खे मोकिलियो आहे। इन मौक़े ते पीर साहब पगार जे चीफ ख़लीफ़े कादिर बख्श मगरी ऐं ख़लीफ़े अहमद सालिम महर चयो त हू पीर साहब पगार जे हुकुम ते हिते आया आहिनि। हुननि चयो त चीफ सरदारी जी पग जेका सरदार ग़ुलाम महर जे पुट मोहम्मद बख्श महर ते आहे उहा ई रहंदी। उन बावजूदि अगरि का साज़िश थिए पई त असांजी जमात उन साज़िश जो हिसो न थींदी। पग पीर साहब पंहिंजे हथनि सां ॿधाई आहे सरदार ग़ुलाम मोहम्मद खान जी फर्ज़ंद खे त पीर साहब उहा शइ जी पीर साहब जी ॿधाई पीर साहब जी आहे। पीर सिंह शाह मर्दान शाह जे हुकुम ते सरदार मोहम्मद बख्श खान खे पग जेका ॿधाई वई हुई सरदार ग़ुलाम मोहम्मद खान मरहूम खां पोइ सरदारी जी पग हुई उहा ऐं उन में सॼी क़ौम जो रायो बि हुयो। उन सां गॾु पीर साईं शाह मर्दान शाह रहमतुल्लाह अलैह जन जे हुकुम ते मौजूदा पीर साईं जन पाण अची उहा दस्तार जो पहिरियों वर ॾिनो। ऐं हाणे जेके जीअं सरदार मोहम्मद बख्श खान ॿुधायो त उहे मिसकॉन्सेप्ट कुझु हलनि पिया त शायदि पीर साईं सपोर्ट पियो करे इन शइ खे या जमायत सपोर्ट पई करे इन शइ खे। उन जे लाइ अॼु असां हिते गॾु थी इहो तव्हांजे थ्रू मैसेज ॾियणु चाहियूं था त असां या पीर साईं सरदार जी जेका बि जमायत आहे उहा अॼु बि उन ई पग खे मञे थी ऐं उन ई पग ते क़ाइमु दाइमु बीठी आहे जेका मौजूदा पीर साहब ॿधाई। जेकॾहिं उन विच में का ॿी साज़िश थिए थी को ॿियो अहिड़ो एलिमेंट अचे थो एटलीस्ट असांजी जमायत जा जेके बि वाबस्ता महर बिरादरी आहे जेका बि आहिनि उहे उन साज़िश जो हिसो न बणंदा। इहो लाउड एंड क्लियर मैसेज। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk